अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवी ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा नज़र विझूं था हिनमहिल जी अपडेट ते। नाज़रीन, सिजावल में आर पार्टीज़ एक्शन कमेटी जे सॾ ते DC सिजावल जे ख़िलाफ़ शटर डाउन हड़ताल कई वई। नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदा हलूं त सिजावल जे नुमाइंदे सलीम मल्हार जी रिपोर्ट मूजिब आल पार्टीज़ एक्शन कमेटी सिजावल तरफ़ां DC सिजावल मोहम्मद इस्माइल मेमण खे हटाइण ख़िलाफ़ सिजावल में शटर बंद हड़ताल कई वई। शहर जूं मुख्य बाज़ारूं तोड़े शहर जो समूरो कारोबार बंद आहे। याद रहे त आल पार्टीज़ एक्शन कमेटी सिजावल तरफ़ां डिप्टी कमिश्नर सिजावल मोहम्मद इस्माइल मेमण खे हटाइण लाइ एहतजाजनि जो सिलसिलो जारी आहे। 3 ॾींहं अॻु DC हाउस आॾो अहिड़ो धरनो हयो वियो। अॼु शटर बंद हड़ताल आहे। अॻवाननि जो चवणु आहे त क्लब DC सिजावल इस्माइल मेमण जे न हटण ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो।